अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपींदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। ख़ाका, यादगिरियूं, किस्त 24, हैदर बख़्श जतोई। 5 दर्जे हाणोके 8 क्लास में हुयुमि त हैदर बख़्श जतोईअ जा शेर पढ़ियमि। कोर्स जो किताब हो चूंड सिंधी नसर ऐं नज़म। डॉक्टर दाऊद पोटे जो तरतीब ॾिनल हो। उन में हिकु नज़म हो, तो फलक ठाहियो ऐं दुनिया जो निगाहबान कयो, बेअदद रंगनि ऐं रूपनि सां परेशान कयो, हुस्न ख़ूबीअ सां हज़ारनि खे तो मस्तान कयो, हैरत अंगेज़ जहान ठाहे तो हैरान कयो। उन नज़म जे हेठां लिखियलु हो, शिकवे तां वरितल। उन नज़म जा किताब में ॾिनल सभई बंद मूंखे यादि थी विया। अहिड़ा यादि थी विया जो अॼु ताईं यादि अथमि। ख़ासि करे ही बंदि, तो कयो हज़रत इंसान जे दिलि घर पंहिंजो, सारी कुदरत में तोखे छॾियो दफ़्तर पंहिंजो। तुंहिंजे दफ़्तर जा सभई वर्क कहीं की न पढ़िया, कहीं कारा कहीं अच्छा कहीं रंगीन पढ़िया। के सिखिया कुफर हितां ऐं के हितां दीन पढ़िया, कन फ़क़ति तन मां मुहबत जा मज़ामीन पढ़िया। जेको जंहिं वर्क में हो तंहिं में उहो गर्क थियो, उमिरि पूरी थी वई पूरो न हिकु वर्क थियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ संदसि ॿियो नज़म पढ़ियमि, भली आहे जी आहे दरिया शाह। ॿिन्ही नज़मनि में बेपनाह रवानी ऐं मज़मूननि जी नवाण हुई। उन वक़्तु अदीब सिंध रिसालो पढ़ंदो हुयुसि। 1949 ईस्वीअ जो ज़मानो हुयो ऐं शेर बि अहिड़ा ई फ़ाइलात वारा लिखंदो हुयुसि। पर हैदर बख़्श जतोईअ जी शाइरीअ जी झंझोड़े छॾियो। उन ॾींहंनि में असांजी NGV हाई स्कूल में हिकु उस्तादु हो, मिस्टर महबूब अली मक्सी। ॾाढो बाज़ोक हो ऐं अदब सां चाह हुयुसि। हू क्लास हलंदे अक्सर हैदर बख़्श जतोईअ जा शेर ॿुधाईंदो हो। उनखां जतोईअ जूं कुझु रुबायूं ॿुधमि। अलाह जो रस्तो वॾी मुश्किल में ॾिठुमि, मस्जिद में टिकाणे में न देवल में ॾिठुमि, हित बहस ऐं मंतक जो न कुझु आहे ज़रूरु, मौला खे ॾिठुमि जे त सचीअ दिलि में ॾिठुमि। हिन उहो बि ॿुधायो त मौलवियुनि वॾी तहरीक हलाए जतोईअ जी किताब तोहफ़ा सिंध खे ज़ब्त करायो आहे, छो जो उन में शिकवे जहिड़ा नज़म आहिनि। हिन शिकवे जा उहे बंद बि ॿुधाया जेके असांजे कोर्स वारे किताब में न हुआ। या ख़ुदावन कर्ज अक़ीदा कुशाई पंहिंजी, छो आहे रोब ऐं इज़त तो घटाई पंहिंजी, तूं छॾे निंड खे ॾेखार वॾाई पंहिंजी, मूंखे आ ख़ौफ़ विञाई न ख़ुदाई पंहिंजी। उस्ताद मक्सी असांखे रुगो जतोईअ जा शेर न ॿुधाईंदो हुयो, पर हिन जी जिदोजहद जे बारे में बि ॻाल्हियूं कंदो हो। हिन ॿुधायो त जतोई वॾी सरकारी नौकिरी छॾे मज़लूम हारियुनि लाइ तहरीक हलाए रहियो आहे ऐं उन्हनि खे हक़नि ॾियारण लाइ हारी पार्टी ठाही अथसि ऐं अख़बार हारी हक़दार कढंदो आहे। उन ज़माने ताईं कराचीअ जी सिंध असेंबली बिल्डिंग ते पाकिस्तान जी दस्तूर साज़ असेंबलीअ कब्ज़ो करे उन में पंहिंजा इजलास शुरू कया ऐं सिंध असेंबलीअ जा इजलास NGV हाई स्कूल जी मथीं माड़ीअ ते थींदा हुआ। असां छोकिरा रोज़ु वज़ीरनि ऐं असेंबली मेंबरान खे मोटरुनि मां लहंदे ऐं लिफ्ट जेका ख़ासि उन्हनि लाइ लॻाई वई हुई ज़रिए मथे इजलास में वेंदे ॾिसंदा हुआसीं। हीउ यूसुफ हारून, हीउ खोड़ो, हीउ पीरज़ादो अब्दुल सत्तार, हीउ गबोल, हीउ गज़दर, हीउ पीर इलाही बख़्श। हिकु ॿ दफ़ा पास हथु करे असेंबलीअ जो इजलास पिणु ॾिसी आयासीं। उहा असेंबली वाक़ई असेंबली हुई, घणा मेंबर अणपढ़ियल पर बुर्दबार, तक़रीरूं मयारी, फ़िक्रेबाज़ी ऐं नोक झोंक आला दर्जे जी। उहो अहवालु ॿिए कंहिं मज़मून में ॾिबो त उन असेंबलीअ में सिंध टेनेंसी एक्ट पे पास थियो। ॿुधोसीं त उन ॾींहुं सिंध हारी पार्टी उन बिल ख़िलाफ़ मुज़ाहिरो कंदी ऐं अधो अधु भटईअ जो मुतालबो कंदी। मां ऐं मुंहिंजा कुझु दोस्त क्लास छॾे फ़क़ति हैदर बख़्श जतोईअ खे ॾिसण लाइ ॿाहिरि आयासीं। ॿाहिरि वॾो मेड़ो हो, पुठीअ उघाड़ा, उस जा लसाटियल, लीलूं थियल लटनि सां हारी ऐं उन्हनि में हैदर बख़्श जतोई ज़बरो जवान सुहिणो, सन्हनि कतरियल मुछुनि सां शह पर आख़िरी उमिरि में रखियाईं।
वधी वञी वेझो खां ॾिठोसीं हारियुनि खे परे खां पंधु करे असेंबलीअ ताईं अचिणो पियो हो। सभु उञायल हुआ। पाणी पे चयाऊं, असां वञी स्कूल जा मट खणी आयासीं। उहे पूरा थी विया त स्कूल हिकु ॿाहीं विंग मां गिगियूं खणी आयासीं, जिते तालीम खाते जूं ऑफिसूं हुयूं ऐं ऑफिसरनि में आगा ताज मोहम्मद रजिस्ट्रार सिंध यूनिवर्सिटी बि हुओ, त डॉक्टर दाऊद पोटो डायरेक्टर एजुकेशन बि NGV हाई स्कूल जे हिकु ॿाहीअ में उहे ऑफिसूं हुयूं। सिंधी अदबी बोर्ड जी ऑफिस पिणु शुरूआति में उते हुई ऐं जोयो साहबु उते विहंदो हुयो। हैदर बख्श जतोईअ जे ज़माने जो हारी अॼुकल्ह जो हारी न हो, सही माना में पोरियत हो, हर काहींदो हो, कीण ॾींदो हो, गाह गाईंदो हो, वावर कंदो हो, पाणी वराईंदो हो, लाबारो कंदो हो, पर तंहिं हूंदे बि अन्न दाणा एतिरा न मिलंदा हुयसि जो पंहिंजो ऐं पंहिंजे कुटुंब जो पेट भरे सघे। दवा दरमल, लटो कपिड़ो ऐं तालीम त परे रही, अॼोको हारी ट्रैक्टर सां हर थो ॾियारे, कीण बि ट्रैक्टर ॾिए, ॿिज बि मशीन ज़रिए छटिजे, रुगो पाणी वराए पोइ गाह वावर करे। थ्रेशर अॼोकी हारीअ खे वाच बि आहे, केटीअ जा वॻा बि आहिनि, ट्रांसिस्टर बि आहे, जेको हैदर बख्श जतोईअ जी जिदोजहद जो नतीजो आहे। वक़्तु गुज़रंदो वियो, बाबा साईं जी बदिली हैदराबाद थी। उन ज़माने में मां मैट्रिक में हुयुमि। बाबा साईं वटि हारी हक़दार अख़बार हर हफ़्ते ईंदी हुई ऐं मां ध्यान सां पढ़ंदो हुयुसि। ओचितो हिकु ॾींहुं किताबु आज़ादी क़ौम आयो। कुझु लफ़्ज़ ॾुखिया हुआ पर माना लिखियल हुई, तॾहिं बि देर हज़म लॻा। वरी किताबु आयो हारी गीत, हारी कहाणियूं। उहो ज़मानो 1950-51 जो हो। तॾहिं हैदराबाद मां अख़बार निकिरंदी हुई, हिलाल पाकिस्तान। उहा असांजी स्कूल गवर्नमेंट हाई स्कूल जे साम्हूं हुई, त घर जनरल पोस्ट ऑफिस जे पुठियां खां सॾ पंध ते शेख अली मोहम्मद, हाणे सेनेटर, उन अख़बार में असिस्टेंट एडिटर हो। कॾहिं कॾहिं मां पंहिंजा शेर खणी हिलाल पाकिस्तान में छपजण लाइ वटसि वेंदो हुयुसि। हू ॾाढी हिमत अफ़ज़ाई कंदो हुयो। हिकु ॾींहुं हुन वटि मिलियो मुस्तफ़ा आतिश। हिन ॿुधायो त हू हैदर बख्श जतोईअ जो पुटु आहे। हू बि पंहिंजा शेर हिलाल पाकिस्तान में छपण लाइ ॾियणु आयो हुयो। उन ॾींहं खां मुस्तफ़ा सां दोस्ती थी वई। हू मूंखे पंहिंजे घर वठी आयो, हैदर चौक ते, हारी ऑफिस मथां। हिन मूंखे हैदर बख्श जतोईअ जे हथ अखरे लिखियल संदसि शेर ॾेखारिया, जेके मौलवियुनि जे एतिराज़ करे ज़ब्त कया विया हुआ। जतोईअ जो शिकवो, जंहिंजा कुझु बंद मूं उस्ताद अबू बकर मक्सीअ खां ॿुधा हुआ, सो सॼो मूं हिते पढ़ियो। अचणु वञणु वधियो त कामरेड हैदर बख्श जतोईअ सां बि दुआ सलाम थी, त ॿियनि हारी रहनुमाउनि ऐं वर्करनि सां बि। उन्हनि में कामरेड ग़ुलाम अहमद लिगारी, कामरेड ग़ुलाम हुसैन सुमरो, कामरेड अब्दुल ख़ालिक आज़ाद ऐं ॿियनि सां वाक़फ़ियत थी ऐं कचहरियूं थियूं। हैदर बख्श जतोईअ जे घर में अदबी किताबनि सां गॾु कानून जे किताबनि जो वॾो ज़ख़ीरो हो। हू मजिस्ट्रेट थी रहियो हो। कानून ते हिन जो पूरो उबूर हो। हिन हाई कोर्ट ताईं पंहिंजे केस जी पाण वकालत कई। उन में मशहूरु केस GA सिंध ऐं GA हिंद वारो बि आहे, जंहिंमां हिन खे बाइज़त आज़ादु कयो वियो। उन ॾींहंनि में राहत सिनेमा जे आॾो हिकु पठाण गाॾे वारो बीहंदो हुयो ऐं तरियल मग़ज़ ॾाढा लज़ीज़ ठाहींदो हो। मुस्तफ़ा जतोईअ खे उन जा मग़ज़ ॾाढा वणंदा हुआ। 2-3 ॾींहं उते वेंदा हुआसीं ऐं उन जा मग़ज़ खाईंदा हुआसीं। अॼुकल्ह उन पठाण उते ई हिकु वॾी होटल ठाराई आहे। मुस्तफ़ा सां दोस्ती थी वई हुई, उन करे कामरेड हैदर बख्श सां सलाम दुआ पई थींदी हुई। ॻोठ आयुसि त ख़बर पई त मुंहिंजी नानी ज़वार ईसा जा हैदर बख्श जतोईअ जे कुटुंब सां ॾाढा गहरा लाॻापा हुआ ऐं कामरेड जे वालिद अलहदाद ख़ान सां घणी दोस्ती हुयसि। घणो करे हू संदन ॻोठ बखे देरे ईंदो वेंदो हुयो। उन ॻाल्हि जी तस्दीक नानीअ बि कई त कामरेड हैदर बख्श ऐं बाबा साईं पिणु 1953-54 ईस्वी धारे अलामा आई काज़ी सिंध यूनिवर्सिटीअ में पंहिंजा लेक्चर शुरू कया। मां रबानीअ सां हर हफ़्ते पाबंदीअ सां उन्हनि लेक्चरनि में वञणु शुरू कयो। कामरेड बि हर लेक्चर में मौजूदु हूंदो हो ऐं लेक्चर खां पोइ पंहिंजे नुक़्ताए नज़र मूजिबि सवाल कंदो हो। उन्हनि लेक्चरनि में ईंदड़ मुला टाइप प्रोफेसर मुंहुं चिॿो करे कामरेड ते कम्यूनिस्ट ऐं काफ़र जा रिमार्क ॾींदा हुआ।
पर अलामा साहब तमामु बुर्दबारीअ सां कामरेड जे सवालनि जा जवाब ॾींदो हो। 1 यूनिट जा सांबाहा थिया त उन जे ख़िलाफ़ु तहरीक बि तेज़ थी वई। पहिरीं सिंध अवामी महाज़ ठहियो, कामरेड हैदर बख़्श जतोई पंहिंजी हारी पार्टीअ सूधो उन में शामिलु थियो। खोड़े जी सरकार जी आमरियत जो मिसाली बहादुरीअ सां मुक़ाबिलो कयाईं। असां बि उन तहरीक में शागिर्द कारकुननि जी हैसियत में घिड़ी पियासीं ऐं इन रीति कामरेड खे थोरो वेझो ॾिसण जो मौक़ो मिलियो। जलसा जुलूस मीटिंगूं कामरेड हर हंधि मौजूदु। सिंध जे हक़नि लाइ, सिंध जी पोरियत ऐं पढ़ियल तबिक़नि जी बहितरी ऐं बहबूद लाइ कामरेड सॼी हयाती वक़फ़ करे छॾी हुई। उन दौर में कामरेड हैदर बख़्श जतोईअ जी शख़्सियत खे पंहिंजे तसवर में ठाहियल अक्स इमेज खां बि मथभरो ॾिठुमि। ॻाल्हाईंदो त खरो, को बि रख रखाव, का बि ठाह ठूह या तसना, का बि मसलियत आमेज़ी न, जेको दिलि में उहो ज़ुबान ते। कामरेड जो मुंहुं संदसि रूह जो आईनो हो। अहिड़ो मासूम चहिरो मूं रुॻो अलामा आया काज़ी ऐं शेख अब्दुल मजीद सिंधीअ जो ॾिठो, जंहिं चहिरे जी हर रेखा में ख़ुलूस हो। पाण सिधो ॻाल्हाईंदो हो, बिना कंहिं लिक लिकाव, ठाह ठूह, रख रखाव या डप ड्राव जे चवंदो हो। कामरेड ॻाल्हि कजे सही सिधी। के हमरा खेसि सम्झाईंदा हुआ, कामरेड ही जलसे में आयल माण्हू अणपढ़ियल आहिनि, अञा उन्हनि जी ज़हनी सतह उन लाइक़ु न आहे जो उहे ॻाल्हियूं सम्झी सघनि। वराणींदो हुयो कामरेड, उन्हनि खे ई त उहे ॻाल्हियूं सम्झाइणियूं आहिनि। जे उहे न सम्झंदा त इनक़लाब कीअं ईंदो। ऐं पोइ ईअं बि थियो त कामरेड जदलियाती मादियत, मार्क्सिज़म, लेनिनिज़म, मज़हब जो किरदारु सभिनी ते ॻाल्हाईंदो हो, खुलम खुला। तॾहिं वॾेरनि जो केॾो ज़ोर हो, अॼु उन जो तसवुर ई नथो करे सघिजे। ईअं बि थियो जो वॾेरनि मौलवियुनि खां कामरेड ख़िलाफ़ु फ़तवाऊं ॾियारियूं ऐं माण्हू मोकिले कामरेड जा जलसा फिटाया, पर कामरेड जे मुंहं ते घुंज बि न पियो। जीअं थधि तीअं वधि, अॻे खां अॻिरो ताज़ो तवानो। मूं अलामा आया काज़ीअ तोड़े कामरेड हैदर बख़्श जतोई ॿिन्हिनि खे ॾिठो ऐं ॿुधो। अलामा साहिब सां एतिरी वेझड़ाइप न थी, पर तॾहिं बि मां सम्झां थो त अलामा साहिब हिन दौर में शाह लतीफ़ जो किरदारु पिए अदा कयो त हैदर बख़्श जतोई सचल सरमस्त जो। हिकु इशारनि ऐं किनायनि में हक़ीक़त ॾे इशारो पिए कयो त ॿिए सिधो सऊं अलल ऐलान दुहल वॼाए हक़ ॾे पिए छॾियो। हिकु ॾींहुं कामरेड खां पुछियुमि, कामरेड तव्हांजे ख़्यालनि में एॾो इनक़लाब कीअं आयो। पाण वराणियाई हिकु किताबु पढ़ियुमि, ईज़ी एंड लेटर्स बाय इंगरसोल, इंगरसाल जा मज़मून, इंगरसाल जा मज़मून ऐं ख़त। उहो किताबु पाकिस्तान में बंदि थियल हुयो। वरी खिली टहक ॾेई चयाईं, उन किताब जे पढ़ण जी सलाह मूंखे दाऊद पोटे, डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे ॾिनी, पर मूंखे झले छॾियो हुयईं त मां उहा ॻाल्हि ज़ाहिर न करियां त को हिन मूंखे उन किताब पढ़ण जी सलाह ॾिनी हुई। हाणे जॾहिं कामरेड जो नज़्म मनाजात दरहक़ उमरदीन थो पढ़ां, जेको संदसि किताब जिए सिंध जे सिफ़े 38 ते छपियल आहे, त लॻे थो त डॉक्टर दाऊद पोटे जी साणसि प्रीत हुई। नूरदीन सरकीअ जी सलाह ते उहो साॻियो किताबु मूं रब्बानीअ ऐं हफ़ीज़ शेख पिणु पढ़ियो। वाक़ई उहो किताबु ॾाढो अहम आहे। 1 यूनिट थियो त कामरेड जी निंड फिटी पई। उन वक़्तु कामरेड ते उहो पहाको ठहकी थो अचे त हरणी अॻु में ई नचणी, वेतर ॿधाऊंसि ॻंढणी, हरणी अॻे ई नचणी, वेतर ॿधाऊंसि घिंडणी। इनक़लाबी त अॻु ई हुयो, पर सिंध जी मोहबत संदसि ख़ुश्क इनक़लाबी तबियत में हिकु रुमानवी रंग भरे छॾियो, छो त हिन जो वचन वेड़ीचन सी हुयो। उन दौर में संदसि शाइरी बि झरकी, संदसि अवाइली नज़म भली आहीं जी आहीं दरिया शाह वारनि सिंध सां इश्क जे जज़्बनि खे वधीक इज़हार मिलियो ऐं हिन नज़म लिखिया, सिंध प्यारी, सलामे सिंध, ए सिंधु वॾेरा, ए सिंधी वॾेरा, हैवान इंसान, जिए सिंध, ए मिठी जीजल, ए सुहारी सिंध। पर कामरेड हैदर बख़्श जतोईअ जो सिंध सां इश्क रुगो अफ़सानवी ऐं रुमानवी न हो, पर हक़ीक़त पसंदाणो ऐं मारूज़ी पिणु। हिन उन दौर में अंग अखर ॾेई, क़ाइदनि ऐं कानूननि जा हवाला ॾेई, सिंध ते ऐं उन जे पढ़ियल तबिक़नि जे माण्हुनि ते थींदड़ ज़ुल्मनि जे बारे में अहिड़ा पंफलेट लिखिया जो सेक्रेटरियुनि जी सतह जा कामोरा बि उन्हनि खे रद्द करे न सघिया ऐं उन जो को जवाबु न ॾेई सघिया।
ऐं जे ॾिनऊं त उहो हुयो कानूननि हेठि कामरेड जी गिरफ़्तारी। उन दौर में कामरेड हेठियां पंफलेट लिखिया: जस्टिस टू सिंध नंबर 1, injustice to Sindh number 2, and lay it is save Pakistan number 1, unjust land taxation in Sindh districts 1 unit and democracy, stop ejectment of local population from Makhi Dhand area, democracy and dictatorship in Pakistan number 1, democracy or dictatorship in Pakistan number 2, 1 unit bill X-rayed, democracy of dictatorship in Pakistan 3. Dutton's debate dealt with democracy and justice of the Chief Justice. आख़िरी पंफलेट कामरेड उन वक़्त जे जग मशहूर तमीज़ुद्दीन केस ते ॾिनल पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस मुनीर जे ॾिनल फ़तवा ते तनक़ीद तौरु लिखियो। उन में चीफ जस्टिस साहब असेंबलियुनि खे ख़तमु करण जे क़दम खे कानूनी सॼो हुयो। कामरेड हैदर बख्श जतोईअ जो पंफलेट अहिड़ो त मुदल्लिल ऐं कानून मुताबिक़ हुयो जो को बि उन जो जवाबु ॾेई न सघियो। अॻिते हली ख़ुदि जस्टिस मुनीर खे तस्लीम करणो पियो त संदसि उहा फ़तवा सियासी हुई। उन ज़माने में थींदो ईअं हुयो त कामरेड पंफलेट लिखियो कानूननि हेठि जेल वियो, छो त क़ाइदे कानून ऐं अंगनि अखरनि मूजिबि उन पंफलेट में को बि जवाज़ न हूंदो हो जो खेसि पंफलेट लिखण जे ॾोह में गिरफ़्तार करे सघिजे। सज़ा काटे ॿाहिरि आयो, यकदमि ॿियो पंफलेट लिखियाईं, वरी जेल में। उन दौर में हिकु शाम जो मां शेख अली मोहम्मद वटि इबरत जे ऑफिस में वेठो हुयुसि। उन वक़्तु शेख साहिबु इबरत जो एडिटर हो, अॼुकल्ह सेनेटर आहे। ओचितो कामरेड हैदर बख्श जतोई अची निकितो। असां अदब सां साणसि मिलियासीं, घड़ी रखी हिकु पंफलेट कढियाईं ऐं शेख अली मोहम्मद खे चयाईं त हीउ पंफलेट इबरत में छपियो। शेख साहिबु पंफलेट वठी ॾिठो, उथलायो पुथलायो, सरसरी तौरु उन जो जाइज़ो वरितो ऐं पोइ कामरेड खे चयाईं, कामरेड हीउ पंफलेट त मां छापियां, पर अव्हां अञा ताज़ो जेल मां आया आहियो। हीउ पंफलेट छपियो त अव्हांखे वरी जेल मोकिलींदा। कुझु ॾींहं आराम कयो, पोइ हीउ पंफलेट छपींदासीं। कामरेड कावड़िजी पियो, चयाईं हिन वक़्तु हिन पंफलेट जो छपजणु ज़रूरी आहे, छो त सिंध में ढलुनि जा अघ वधण पिया, ढलुनि जा अघ वधीक पिया वसूल थियनि। जे हिन वक़्तु उन्हनि खे न रोकियो वियो त सदाईं लाइ उहा मुसीबत सिंध ते नाज़िल थी वेंदी। शेख साहिबु वरी बि कामरेड खे थधो कंदे चयो त कामरेड थोरो तरसो, पोइ शाया कंदासीं। कामरेड कावड़ मां चयो, सच चवण जो वक़्तु हीउ आहे, जेको ॿियो नथो चवे त मां त चवां, कंहिंखे त सच चवणु घुरिजे। ऐं ईअं ज़िद करे कामरेड उहो पंफलेट किस्तनि में इबरत में शुरू करायो। नतीजो ज़ाहिर हो, यकदमि खेसि गिरफ़्तार कयो वियो। सिंध जी तारीख़ में शेख अली मोहम्मद ऐं इबरत जो वॾो किरदारु आहे। ऊंदाहे दौर में हिननि उहे मज़मून एडिटोरियल बयान ऐं ख़बरूं छापियूं जन जो छपजणु उन दौर में ज़रे घटि नामुमकिन हुयो। कामरेड जो जेल बि सियासतदाननि वारो वेकेशन जो वथाण हॉलीडेज़ रिज़ोर्ट न हो जो ए क्लास या बी क्लास हुजे। पंखा, अर्दली, घर जो खाधो ऐं सियासी दोस्तनि जो साथ हुजे। खाई पी अख़बारूं पढ़ी सियासत ते बहस थियनि। कामरेड खे सदाईं सी क्लास में रखंदा हुआ ऐं पाण कॾहिं बि न बी या ए क्लास लाइ कोशिशि कयईं, न कॾहिं अहिड़ी दरख़्वास्त ॾिनई। अयूब ख़ान 1 यूनिट जे मुखालिफ़नि जो सख़्तु दुश्मन हो। उन जे ॾींहंनि में कामरेड खे सियारे में मच जेल में रखियो वियो, जिते सियारे में सख़्तु सर्दी थींदी हुई ऐं जेको सख़्त खां सख़्तु जेल आहे। उन ज़माने में अयूब ख़ान लाड़काणे आयो ऐं कंहिं साहिब खेसि चयो त हैदर बख्श जतोईअ खे बिना कंहिं ॾोह साबित थियण जे जेल में रखियो वियो आहे। त अयूब ख़ान चयो, हैदर बख्श जतोईअ जो 1 यूनिट जी मुखालफ़त में दिमाग़ गरम थी वियो आहे। मूं हिन जे दिमाग़ खे थधो करण लाइ मच जेल में रखियो आहे। हिन खे 2 कंबल था ॾियनि, पर हाणे मां हुन खां 1 कंबल खसे वठंदुसि, जीअं संदसि दिमाग़ कुझु थधो थिए। ऐं ईअं कामरेड हैदर बख्श जतोईअ मच जेल जी सख़्तु सर्दीअ में फ़क़ति 1 कंबल में पंहिंजी सज़ा काटी।
शुरू में जीए सिंध असां दोस्तनि मक़बूल भट्टीअ, हमीद नासिर, मुस्तफ़ा कुरैशी, रशीद भट्टीअ, शमशीर ऐं ॿियनि नंढनि कचरनि में चवणु शुरू कयो, पर 1 यूनिट जे दौर में उहो कुफर जो कलमो खुले आम जलसे में पढ़ण वारो कामरेड हैदर बख़्श जतोई हुयो। सॼी दुनिया खे ख़बर आहे त कामरेड हैदर बख़्श जतोई कम्यूनिस्ट बि हो त लामज़हब बि। हू उहा ॻाल्हि लिकाईंदो न हो, पर उन ते फ़ख्रु पिणु कंदो हो। पर अॻिते हली ख़बर पई त संदसि कम्यूनिज़म ऐं लामज़हबियत सिंध जी पुठीअ उघाड़े हारीअ जे इश्क जे इज़हार तौरु हुई। हिन खे सिंध, उन जी ॿोली, उन जी सकाफ़त ऐं उन जी पीढ़ियल पोरियत सां इश्क़ हो। उन जी बहितरीअ लाइ ई हू काफ़र ऐं कम्यूनिस्ट थियो हुयो, छो त संदसि ईमान हो त कम्यूनिज़म ई सिंध जे अणपढ़ियल पोरियत जे लाइ रोशन ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल आणींदी। केतिरा ई सीनियर कामरेड सिंध जे क़ौमी मसइलनि, ॿोलीअ, सकाफ़त, सूबाई हक़नि वग़ैरह खे पोरियत तबक़नि जे विच में विछे जो सबबु सम्झी उन्हनि खे एतिरी अहमियत न ॾींदा हुआ। पर कामरेड हैदर बख़्श जतोईअ जो हमेशह साण जहिड़ो हूंदो हो। हिन जे ख़्याल में जेकॾहिं सोशलिज़म सिंध जे पोरियत जो आवाज़ नथी उथारे त उन सां असांजो कहिड़ो कमु। चीन जो वज़ीर आज़म चुइण लाइ जॾहिं हैदराबाद आयो त ख़ासि करे कामरेड हैदर बख़्श जतोईअ ॾे नियापो मोकिले खेसि घुरायई ऐं वॾीअ सिक सां साणसि भाकुर पाए मिलियो। कामरेड हैदर बख़्श जतोईअ सॼी उमिरि सिंध जे पोरियत तबक़नि लाइ वक़ुफ़ कई। अंग्रेज़नि जे दौर में वॾी नौकिरी छॾे कुल वक़्ती कारकुन थी हारी पार्टीअ खे क़ाइमु कयाई। उमिरि जो वॾो हिसो जेल में रहियो। हू जेल में हूंदो हो तॾहिं बि संदसि घर ऐं ओताक जंहिंमें हारी पार्टीअ जी ऑफिस हूंदी हुई, हारी कारकुननि ऐं ग़रीब हारियुनि लाइ अॼे जो कमु ॾींदा हुआ, छो त हारियुनि या हारी पार्टीअ जे कारकुननि खे न होटल में रहण जेतिरा पैसा हूंदा हुआ ऐं वरी हू कंहिं वॾेरे जे ओताक में रही सघंदा हुआ। उन करे हैदराबाद शहर में संदनि लाइ छपर ऐं छांव सिंध वारी ऑफिस ई हूंदी हुई, जिते खेनि हंधु खटोलो वग़ैरह मिलंदो हो। कामरेड हैदर बख़्श जतोईअ जे जेल में हुजण या गैर हाज़िरीअ जी सूरत में कामरेड ग़ुलाम हुसैन सुमरो या कामरेड ग़ुलाम अहमद लिगारी संदनि कमनि कार्यनि लाइ मौजूदु हूंदा हुआ। एॾी उमिरि ताईं एतिरी ख़ुलूस वारी ऐं बेलोस ख़िदमत जे बावजूदि बि कामरेड हैदर बख़्श जतोईअ पाण खे लीडर न सम्झो। हिन सॼी उमिरि हिकु कारकुन वांगुरु कमु कयो ऐं लीडरीअ वारे ठाठ बाट शोहरत या निमाज़ खां परे रहंदो हो। कामरेड लफ़्ज़ जी सही माना में कामरेड हो। चवंदो हो त कामरेड मां लीडर थोरो ई आहियां। कामरेड सिंध जे दौरे ते निकितो 1968-69 ईस्वीअ जो ज़मानो हो। ताज़ो जेल मां ॿाहिरि आयो हुयो। हिन दफ़े वारे जेल संदसि सिहत ॾाढी किराए छॾी हुई। संदसि सभिनी मदाहनि ऐं ख़ैरख़्वाहनि खेसि झलियो ऐं आराम करण जी सलाह ॾिनी, पर किथे हैदर बख़्श जतोई, किथे आराम। हिन त उमिरि जे हिकु हिकु घड़ीअ खे सजायो पिए करणु चाहियो। प्रोग्राम उहो बीठो त सखर में जलसो कंदो ऐं उन खां पोइ ख़ैरपुर ईंदो। सखर में जलसो पूरो करे आयो त मूं फ़ोन कईमांसि। पाण मरहूम शमसुद्दीन शाह वटि रहियल हो। कामरेड छा प्रोग्राम आहे? मूं पुछियो। कामरेड सुभाणे पहुची वेंदुसि। कामरेड जवाबु ॾिनो। कहिड़े वक़्तु? उहो ई 10 बजे सुबुह जो। चङो कामरेड, मां 9 बजे तव्हांखे वठणु ईंदुसि। मूं चयो त पंहिंजी कार ते कामरेड खे सखर मां खणी ईंदुसि। चयाईं, न कामरेड न, मां पाण ई पहुची वेंदुसि, तूं तकलीफ़ न कजांइ। शमसुद्दीन शाह जी कार ते ईंदव? मूं पुछियो। न कामरेड, मां को लीडर आहियां छा जो कार ते अचां? बसि पाण ई वक़्त ते तव्हां वटि पहुची वेंदुसि। मूं शमसुद्दीन शाह सां ॻाल्हायो। हिन चयो, कार त मूं वटि बि आहे, कामरेड लाइ हाज़िर आहे, पर कामरेड असुलु नथो मञे। शागिर्दनि ऐं कारकुननि कामरेड जे आदर भाव जो वॾो बंदोबस्तु कयो हुयो। उन करे अटकल करे मूं कामरेड खां बस जो वक़्तु पुछी छॾियुमि। ॿिए ॾींहुं शागिर्द ऐं कारकुन बैनर ऐं झंडा खणी मुक़ररु वक़्त ते बस स्टैंड ते गॾु थी विया। हिननि बेताबीअ सां कामरेड हैदर बख़्श जतोईअ जो इंतज़ारु पिए कयो। हू पंहिंजे प्यारे अॻवान खे ॾिसण लाइ बेताब हुआ। जज़्बाती नारा पिए हयाऊं। जॾहिं मुक़ररु वक़्त वारी बस आई त नारनि जो जोश तिहां ई वधी वियो, पर कामरेड हैदर बख़्श जतोई उन बस में ई कोन हुयो। सभु मायूस थी विया। असां सोचियो त शायदि कामरेड खां बस घुसी वई आहे, उन करे ॿीअ बस जो इंतज़ारु करणु लॻासीं। 15-20 मिंटनि खां पोइ कंहिं अची ॿुधायो
त हिन कामरेड हैदर बख़्श जतोईअ खे बाज़ार मां वेंदे ऐं फूलबाग जिते जलसो हो जी पुछाईंदे ॾिठो। थियो ईअं जो कामरेड परी खां जो मेड़ाको ऐं बैनर ॾिठा त ड्राइवर खे चई बस बीहारे अॻिए मोड़ खां ई लही हलियो वियो। पोइ त वठ थी वई। डोड़ंदे वञी बाज़ार में कामरेड खे पहुतासीं। हाणे कामरेड किथे थो जान छॾाए सघे। कारकुननि कुलनि ते खणी जुलूस में आणे फूलबाग पहुचायसि। कामरेड जी उहा ई वाई, कामरेड मां लीडर त न आहियां, सभु वर्कर आहियूं, मां त कारकुन आहियां। आख़िरी उमिरि में कामरेड पंहिंजी घरवारीअ खे जलसनि में आणणु शुरू कयो हुयो। हिकु जलसे में त संदसि मौजूदगीअ में मथसि लिखियल नज़म मुस्तफ़ा मां बि पढ़ियो हुयो। जज़्बनि जी पाकीज़गी ॾिसो, सादगी ॾिसो, ख़ुलूस ॾिसो। उमिरि जे आख़िर में पंहिंजी घरवारीअ सां इश्क जो इज़हार, उहो बि खुलियल जलसे में। पीर असामुद्दीन हैदराबाद आयो, कामरेड बि हो, मां बि हुयुसि। त कमर बि पीर साहब कामरेड सां चर्चो कंदे चयो, कामरेड ॿुधो अथमि त हिन उमिरि में तो पंहिंजी घरवारीअ सां इश्क शुरू कयो आहे। भला इश्क घरवारीअ सां थींदो आहे छा? उहो त हमेशह पराईअ सां थींदो आहे। कामरेड हैदर बख़्श जतोईअ खे मुंहिंजी ऐं कमर जी ख़बर हुई त असां प्यार जी शादी कई आहे। हूअं बि कमर शादीअ खां अॻु बि केतिरा दफ़ा मूंसां गॾु कामरेड वटि वञी चुकी हुई। उन करे कामरेड यकदमि पीर साहब खे चयो, छो न, सही इश्क त थींदो ई घरवारीअ सां आहे, तनवीर खां पुछी ॾिसो। मूं कामरेड खे चिड़ाइण लाइ चयो, कामरेड शादीअ खां पोइ ख़बर पई अथमि त ज़ाल सां ॿियो सभु कुझु त थी सघे थो, पर इश्क नथो थी सघे। उन ते सभिनी हाज़िरीन जा वॾा टक लॻा ऐं कामरेड कावड़िजी वियो। चई, तनवीर तूं बि ईअं थो चवीं? कामरेड एॾो सादो जो उन चर्चे खे बि साभियां पे सम्झाई। कामरेड हैदर बख़्श जतोईअ जहिड़ा माण्हू किथे सचा खरा, जिन जे अंदर में इश्क सिंध जी पोरियत जो, जन जो ख़ुलूस शफ़ाफ़ शीशे वांगुरु, जन जी हयाती ॾुख ॾोलावा पर मुंहं ते हिकु सदा जरकंदड़ मुर्क, उहा मुर्क जेका कंहिं अज़ीम मक़सद लाइ तकलीफ़ सहण खां पोइ सुकून हासिलु थियण मां मिलंदी आहे।